ॿारनि जी बीमारियुनि जे माहिरनि इंकशाफ़ कयो आहे त पाकिस्तान में हर साल 5.5 लख ॿार जिन्सी ज़्यादतीअ जो शिकार थियनि था, जिन मां रुॻो कुझु ई 100 केस ई दाख़िल थियनि था। समाजी कारकुन डॉक्टर नईम ज़फ़र चयो आहे त जिन्सी ॾाढाई जो शिकार थींदड़नि में छोकिरियूं ऐं छोकिरा ॿई आहिनि। मीडिया में रिपोर्ट थींदड़ जिन्सी ज़्यादतीअ जा वाक़िआ उन्हनि 5.5 लख ॿारनि जो कुझु हिसो मसा आहे। डॉक्टर नईम ज़फ़र मूजिबि ॿारनि सां जिन्सी ज़्यादतीअ जा वाक़िआ ख़ौफ़नाक आहिनि। बदकिस्मतीअ सां इन्हनि वाक़िअनि ते केरु ॻाल्हाइण पसंदि ई नथो करे। पाकिस्तान में क़ानून त मौजूदु आहे पर उन ते अमल नथो थिए। ॿिए तरफ़ डॉक्टर तुफ़ैल मोहम्मद चयो आहे त अक्सर ॿार घर में जिन्सी ॾाढाई जो शिकार थियनि था। घरनि मां फ़रार थींदड़ ॿारनि जो इस्तेहसाल कयो वेंदो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में हर 6 माह हिक ॿार जी नंढी उमिरि में शादी कराई वेंदी आहे। 46 लख ॿारनि जी शादी 15 साल खां घटि उमिरि ऐं 1.90 करोड़ छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी शादी 18 साल खां बि घटि उमिरि में थी वेंदी आहे।